बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइंस। जैकबाबाद में कोरोना जा वधीक 3 नवां केस ज़ाहिर। मुतासिरनि जो कुल अंग 66 थी वियो। नवां ज़ाहिर थियल केस मक़ामी सतह ते पकड़िया आहिनि। DHO डॉक्टर अहमद बख्श जखरानी। जैकबाबाद में क़ौमी शाहराह ते मोटरसाइकिल ऐं चिंची रक्षा में टक्कर। रिक्शा सवार गढ़ी चंद्रवासन 65 वरियनि जी मसमात हूरा माछी फौत। 2 ॼणा ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। जैकबाबाद में थैलीसीमिया जे मर्ज़ में मुब्तला मासूम ॿार इलाज न थियण ते सख़्त परेशान। रत लाइ मुख़्तलिफ़ अस्पतालनि में दर बदर। अस्पताल इंतज़ामिया ख़िलाफ़ वालिदैन जो एहतजाज। पोज़दार वॾा वेझो ॻोठ बखो ख़ान दसकाणी में 30 वरियनि जे नौजवान मोहम्मद सिद्दीक़ दसकाणी घरू अणबणत तां पखे में फाहो खाई आपघात करे छॾियो। घर में रोज राड़ो। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज सांगड़ जे हुकुम ते शहदादपुर पुलिस जो ख़ानगी जेल ते छापो। 10 कैदी बाज़ियाब। कैदियुनि में 6 ॿार ऐं 4 औरतूं शामिल। अदालत पारां अहिड़ो हुकुम भगवान दास जी दरख़्वास्त ते जारी कयो वियो, जंहिं दरख़्वास्त कई हुई त बाअसर वॾेरे असांजे 6 ॿारनि ऐं 4 औरतुनि खे ख़ानगी जेल में क़ैद करे छॾियो आहे। हाला जे डॉक्टरनि जो कोरोना ख़िलाफ़ फ्रंट लाइन ते जंग विढ़ण दौरान हुकूमत पारां ख़ासि अलाउंस ऐं हिफ़ाज़ती किट्स न मिलण ख़िलाफ़ तालका अस्पताल हाला में एहतजाजी मुज़ाहिरो। हुकूमत ध्यान न ॾिनो त एहतजाज जो दायरो वसी कंदासीं। डॉक्टरनि पारां चिताओ। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पघार वठण लाइ मुलाज़िमनि जी बैंक्स ॿाहिरां रश। ठुल ऐं कोटड़ी में मुलाज़िमनि जी पीह। कोटड़ी में रश वधी वञण ते पुलिस मुलाज़िमनि ते लाठी चार्ज करे रश खे छिड़विछिड़ करे छॾियो। हाला में एहसास किफ़ालत प्रोग्राम जे मुस्तहकीन पारां नादरा ऑफिस में अंदर अचण जी इजाज़त न ॾियण ते नादरा ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। पुलिस पारां सिक्योरिटी फ़राहम न पई कई वञे, जंहिं सबबि माण्हुनि खे अंदर अचण जी इजाज़त नथा ॾेई सघूं। नादरा अमलदारनि जो मौक़िफ़। वफ़ाक़ी हुकूमत पारां नादरा खोलण वारे फ़ैसिले बाद सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में ऑफिसनि ॿाहिरां रश। जैकबाबाद ऐं नवाबशाह में समाजी विथी वारा उसूल भी नज़रअंदाज। बोज़दार वॾा में रस्ते जी मामूली ॻाल्हि तां 2 धुरनि में झेड़ो। पुलिस अहलकार समेत 2 ॼणा ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। जैकबाबाद में 17 वरियनि जी शागिर्दियाणी मुबैना तौर अगवा। PU जी फरियाद ते 4 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल। बाबू पाड़े जी रहवासिण 17 वरियनि जी सफ़िया धी रिंदो बिरोही जे अगवा जो केस। संदसि PU जी फरियाद ते ग़रीबाबाद पाड़े जे रहवासिन शिराज शहज़ाद संदसि PU निज़ामुद्दीन बुर्रो समेत हिकु अणसुञातल ते दाख़िल करे छॾियो आहे पुलिस। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।